नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सेवण हेड़े जो वॾेरो जे नाले सां मशहूर माणींदड़ नंढे कद वारो औकाफ खाते जो मुलाज़िम मोहम्मद कासिम कोरार उर्फ ठेड़े जो वॾेरो दिल जो दौरो पवण सबबि 53 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह नंढे कद खां मुतासिर थी औकाफ खाते में नायब कासिद जी नौकरी ॾिनी। मरहूम जी जनाज़े नमाज़ सेवण भर सां ॻोठ ठेड़े में अदा कई वई। शहर में सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट लियाकत अली चांडियो मूजिब सेवण नंढे कद सबबि मशहूर माणींदड़ औकाफ खाते जो मुलाज़िम नायब कासिद मोहम्मद कासिम कोरार उर्फ ठेड़े जो वॾेरो 53 सालनि जी उमिरि में दिल जो दौरो पवण सबबि गुज़ारे वियो। मरहूम खे अॻूणे वॾे वज़ीर मरहूम सैयद अब्दुल्ला शाह नंढे कद खां मुतासिर थी औकाफ में नायब कासिद जी नौकरी ॾिनी। नंढे कद सबबि मरहूम शादी न कई। नंढे कद सबबि कंहिं फैस छोकिरी न ॾिनी। पाण मुलाज़मत जो समूरो अरसो दरगाह कलंदर ते गुज़ारियो। मरहूम जी जनाज़े जी नमाज़ सेवण अबाणे ॻोठ ठेड़े में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में शहर जे सियासी समाजी मज़हबी माण्हुनि शहरियुनि दोस्तनि अज़ीज़नि वॾे अंग में शिरकत कई।